पत्थर दिल ड्रामे जी दोस्तों एक वही खबर अची चुकी है। जी हाँ दोस्तों, अज तव्हांजे लाइ ज़बरदस्त अपडेट आंदी आहे मुंहिंजे नंढड़े वीडियो में बेहतरीन अपडेट। जी हाँ दोस्तों, तव्हांखे इन वीडियो के आख़िर ताईं ॾिसणो आहे। अॼु पत्थर दिल ड्रामे जी मूं अपडेट आंदी आहे। दोस्तों अपडेट इहा आहे त पत्थर दिल ड्रामे जी कन्फर्म ख़बर मिली चुकी आहे। कॾहिं हलंदो ड्रामो या न हलंदो, छा बंदि थी वेंदो या पत्थर दिल ड्रामे जी का ख़बरचार भी आहे। दोस्तों मूं वरी कोशिशि कई, वॾा राब्ता कया, हेॾे होॾे राब्ता कया त जीअं पत्थर दिल ड्रामे जी मूंखे पूरी कन्फर्म अपडेट मिली वञे, ऐं ईअं थियो ऐं मूंखे पत्थर दिल ड्रामे जी कन्फर्म डेट मिली वई। कन्फर्म डेट छा आहे इहा तव्हां सां मां शेयर कंदुसि, लेकिन तव्हांखे ॿुधाईंदो रहां दोस्तों, असांजी वीडियो खे लाइक कयो, मां तव्हांखे पोइ ख़बर ॾियां। लाइक ज़रूरु कयो दोस्तों। ख़बर इहा आहे त पत्थर दिल ड्रामो मुहर्रम खां पोइ पत्थर दिल ड्रामो हली वेंदो। पोइ मुहर्रम जा 10-12 ॼणा हूंदा आहिनि, उहो त चालीहो हूंदो आहे, लेकिन 40 ते मुहर्रम हूंदो आहे, लेकिन 10-12 ॼणा हूंदा आहिनि। उन खां पोइ कन्फर्म ख़बर आई आहे त पत्थर दिल ड्रामो हलंदो। इहा हुई तव्हांजे लाइ वॾी अपडेट, ख़ुशख़बरी। लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा, शेयर कंदा।